Hello here, I am Azad Sagar Jan. इंग्लिश सिंधी ग्रामर में अॼु असांजो पार्ट 15 आहे। तमामु वेझो ॾिसण वारनि खे असांजे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां वेलकम टू दी कम। अचो त अॼु असां सिखूं। अॼु असां सिखंदासीं 3 ज़मान 3 टेंसिस। नंबर 1 प्रेजेंट पोटेंशियल टेंस, नंबर 2 पास्ट पोटेंशियल टेंस एंड नंबर 3 फ्यूचर पोटेंशियल टेंस। अचो त इन जी अलॻि अलॻि डेफिनेशन बयानु कयूं। नंबर 1 प्रेजेंट पोटेंशियल टेंस यानी ज़मान हाल इम्कानी। इंग्लिश में डेफिनेशन आहे These types of tense modify the complete power or strength of the subject in the doing work corresponding the tense. Example: He can read. He पढ़ी सघे थो। They can read. उहे पढ़ी सघनि था। अचो त जी सिंधीअ में वसियफ़ बयानु कयूं। प्रेजेंट पोटेंशियल टेंस यानी ज़मान हाल इम्कानी। ठीकु आहे, ज़मान हाल इम्कानी हिन क़िस्म जा ज़मान हलंदड़ वक़्त मुताबिक़ कंहिं कमु करण जी मुकमल ताक़त सघ खे ज़ाहिर कनि त उनखे ज़मान हाल इम्कानी चइबो आहे। मिसाल: मां तोॾे अची सघां थो। तव्हां ॾिसो त हीअ सघ थो रखे, ताक़त थो रखे अचण जी, ॿुधाइण जी। ठीकु आहे, हिन ज़मान जी सिंधीअ में सुञाणप सघां थो या सघण लफ़्ज़नि सां थींदी आहे ऐं अंग्रेज़ीअ में केन रखण सां थींदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल, कुझु वधीक मिसाल: सिंपल यानी बयानी जुमिलो। ठीकु आहे, आई कैन गो, मां वञी, आई कैन गो, मां वञी सघां थो, सॉरी दोस्तो, हिते असां खां थोरी ग़लती थी विया। मां लिखियो आहे मां सिखी सघां थो, पर हिते आई कैन गो मां वञी सघां थो, यानी इहो बयानी जुमिलो आहे। तव्हां हिनखे आई कैन गो यानी मां वञी सघां थो, ऐं हिन जो सुवाल ई थियो कैन आई गो यानी छा मां वञी सघां थो। इहो इंट्रागेटिव आहे, सुवाली आहे। नाकारी कयोसीं आई कैन नॉट गो, मां न वञी सघां थो। ठीकु आहे, हिन जो हेल्पिंग वर्ब आहे कैन। फाइल खां पहिरियां कैन रखियोसीं त सुवाल ई थी वियो, ऐं फाइल खां पोइ रखंदासीं जॾहिं नॉट ऐं प्लस में नॉट लॻाईंदासीं त नाकारी थी वेंदो। सुवाल ई नाकारी लाइ कैन आई नॉट गो यानी छा मां न वञी सघां थो। ठीकु आहे, ज़मान हाल इम्कानी थी वियो यानी प्रेजेंट पोटेंशियल टेंस थी वियो। हाणे आहे पास्ट पोटेंशियल टेंस। पास्ट पोटेंशियल टेंस यानी ज़मान माज़ी इम्कानी। A verb which shows that in action complete power or strength of the subject in doing some work corresponding the tense. Okay, हिन ज़मान में फ़इल ॿुधाए थो त फ़ाइल कंहिं कमु करण जी मुकमल ताक़त या सघ खे माज़ी में करण जी हैसियत रखे थो त उनखे ज़मान माज़ी इम्कानी चइबो आहे। एग्ज़ाम्पल: I could write a letter. I could write a letter हिन ज़मान में could मददगार फ़इल आहे। आउं ख़त लिखी सघियुसि। I could write a letter. He could go to office असर टाइम। ही ऑफिस वञी सघियो, इहो बयानी जुमिलो आहे। हिनखे सुवाली करण लाइ कुड फ़ाइल खां पहिरियां रखंदासीं। कुड ही गो टू ऑफिस इंट्रागेटिव यानी इहो सवाल ई थी वियो। छा ही ऑफिस वञी सघियो, इहो सवाली जुमिलो आहे। कुड ही नॉट गो टू ऑफिस इंट्रागेटिव प्लस निगेटिव। छा ही ऑफिस न वञी सघियो, इहो सवाली बि आहे, नाकारी बि आहे। अचो त कुझु इन्हनि जा वधीक जुमिला ॾिसूं। नंबर 1
कुड आई सी यू, कुड आई सी यू, छा मां तव्हां सां मिली सघियसि, इहो इजाज़त आहे। ठीकु आहे। सीमा कुड सालो दिस सम, सीमा कुड सालो दिस सम, यानी सीमा हिसाब हल करे सघी, इहा छा आहे, क़ाबिलियत ॾेखारी हुई हिन। नंबर 3 में आहे ही कुड किक योर डाउन, ही कुड किक योर डाउन, यानी ही तव्हांखे लत सां किराए सघियो, इहा छा आहे, ताक़त। नंबर 4 द टीचर कुड पनिश यू, द टीचर कुड पनिश यू, उस्ताद तव्हांखे सज़ा ॾेई सघियो, इहो छा आहे, अख़्तियारात। ठीकु आहे। नंबर 5 सपना कुड यूज़ फ़ाइज़ा क्रीम, ठीकु आहे, सपना फ़ाइज़ा क्रीम इस्तेमालु करे सघी, इहा छा आहे, अच्छा। नंबर 6 कुड यू टेल मी प्लीज़, कुड यू टेल मी प्लीज़, छा तव्हां मूंखे महिरबानी करे ॿुधाए सघियो, इहो छा आहे कि निमाणो अर्ज़ु आहे। ठीकु आहे। इन जुमिले में साबित थियो है कि निमाणो अर्ज़ु। उम्मीद कयूं था तव्हांखे ज़मान, माज़ी, इम्कानी, पास्ट, पोटेंशियल टेंस समझ में अची वियो हूंदो। हाणे असां सिखंदासीं फ्यूचर पोटेंशियल टेंस, यानी ज़मान, मुस्तक़बिल, इम्कानी। फ्यूचर पोटेंशियल टेंस, ज़मान, मुस्तक़बिल, इम्कानी। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे a verb which shows that they modify the complete power or strength of in doing some work in coming time। ठीकु आहे। हिन सिंधी में वसिफ़ आहे फ़इल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल ईंदड़ वक़्त में को कमु मुकमल ताक़त या सघ खे ज़ाहिर करे त उनखे ज़मान मुस्तक़बिल इम्कानी चइबो आहे। मिसाल, एग्ज़ाम्पल, अली अहमद कुड स्पीक, और या असां ईअं बि लिखी सघूं था अली अहमद विल बी एबल स्पीक, अली अहमद ॻाल्हाए सघंदो। नोट, हिन ज़मान में मददगार फ़इल कुड आहे, पर हू ज़मान माज़ी इम्कानी में बि इस्तेमालु कयो वञे थो। ठीकु आहे। सो इन जे करे ॿिन्ही ज़माननि में को फ़र्क़ु नाहे। जीअं हेठि लिखे थो, अली अहमद कुड स्पीक, ज़मान मुस्तक़बिल इम्कानी, अली अहमद कुड स्पीक, ज़मान माज़ी इम्कानी। तव्हां ॾिठो त ॿई ज़मान सेम आहिनि। ठीकु आहे। मथनि ॿिन्ही ज़माननि में को फ़र्क़ु नाहे रहियो। तंहिं करे असां ज़मान मुस्तक़बिल इम्कानी खे ज़ाहिर करण लाइ विल बी एबल टू या शल बी एबल टू इस्तेमालु कंदासीं। कुझु मिसाल तौरु जुमिला, कॉन्जुगेशन यानी गिरदान, आई शल बी एबल टू राइट, मां लिखी सघंदुसि। नंबर 2 वी शल बी एबल टू राइट, असां या असीं लिखी सघंदासीं। यू विल बी एबल टू राइट, तूं या तव्हां लिखी सघंदव। नंबर 4 ही शी इट विल बी एबल टू राइट, हू ही उहो लिखी सघंदो। नंबर 5 सागर विल बी एबल टू राइट, सागर लिखी सघंदो। ठीकु आहे। असांजो फ्यूचर पोटेंशियल टेंस भी कंप्लीट थी वियो। अॼु असां 3 ज़मान सिखिया आहिनि, 3 कंप्लीट थी विया। सो असांजे ईंदड़ पार्ट में वरी 3 ज़मान ॿिया हूंदा। थैंक्स फॉर वॉचिंग, टेक केयर।